नाज़रीन न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। न वक्त गोटकी मां खबर ॾींदालूं त पीपल्स पार्टी जे MNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मैर शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी गोटकी कैंपस जो दौरो कयो। उन मौके ते कैंपस जे प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सैयद मकसूद ज़िया संदसि इस्तक़बाल कयो ऐं कैंपस जे मसइलनि खां आगाह कयो। जंहिं ते MNA मोहम्मद बख्श खान मैर खेसि ख़ातिरी कराई त कैंपस जे मसइलनि खे तरजीह बुनियादुनि ते हल कयो वेंदो। उन मौके ते MNA मोहम्मद बख्श खान मैर ॻाल्हाईंदे चयो त तालीम वक़्त जी अहम ज़रूरत है। तालीम जे बदौलत तरक्की मुमकिन है। उस्ताद शागिर्द ऐं शागिर्दियाणी जी तरबियत ते ख़ासि तवज्जो ॾियनि। हिन चयो त नौजवान नस्ल आला तालीम हासिल करे मुल्क जी ख़िदमत कनि। उन मौके ते प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर सैयद मकसूद ज़िया चयो त MNA मोहम्मद बख्श खान मैर ऐं वाइस चांसलर प्रोफेसर खलील अहमद अबू पोटो जे सहकार सां गोटकी कैंपस के शानदार बणाए शागिर्दनि खे बेहतर तालीम ॾियण जो सिलसिलो जारी रखंदासीं। उन मौके ते इमरान मुश्ताक काशिफ आरई बदरुद्दीन चाचड़ नसीरुद्दीन ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।